मौके ते घरू वज़ीर सुहेल अनवर जो चवणो हो त मिठी वाक़े बाद निंड न कई, खेस बेहतर अंदाज में उकलाइण लाइ देर थी। उन चयो त मक़तूलनि जी ॿारनि जी बि मदद कई वेंदी। वाक़े अहम ख़बर ॾियूं त जाष्टी मिठी में क़तल थियल वापारी दिलीपई चंदर जे क़तल केस जी जांच मुकमल करे वरिती आहे। वाक़े में मुलविस समूरा जवाबदार मददगार गिरफ़्तार थियण बाद पुलिस पारां अॼु मीडिया आॾो पेश कयो वेंदो। वापारी दिलीपई चंदर जे क़तल केस में अॻुभराई बाद घरू वज़ीर सुहेल अनवर ऐं आईजी सिंध ख्वाजा मिठी पहुची मक़तूलनि जे वारसनि सां मुलाक़ात कई आहे। उन मौके ते घरू वज़ीर अनवर जो चवणो हो त मिठी वाक़े बाद निंड न कई, केस बेहतर अंदाज में उकलाइण लाइ देर थी। उन चयो त मक़तूलनि जे ॿारनि जी बि मदद कई। जी बिल्कुल नासिर खे आगाही ॾींदा हलूं पिया। मिठी में क़तल थियल ॿिनि वापारी भाइरनि खां दिलीप ऐं चंद्र कुमार जे क़तल जे हवाले सां अव्हांखे ॿुधायूं त मुसलसिल गुज़िरियल लॻभॻि 1.5-2 महीननि खां अव्हांखे इन मामले जे हवाले सां असां अपडेट कंदा रहंदा आहियूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ बुलेटिन में जेके मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा थिया, सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया या उन्हनि जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कुझु ॾींहं पहिरियों उन्हनि जे वारसनि पारां कराची में पिणु हिकिड़ो मुज़ाहिरो कयो वियो हो, जंहिं हवाले सां बि अव्हांखे आगाह कंदा रहियासीं असां मुख़्तलिफ़ वक़्तनि में। पर हींअर अव्हांखे अहम ख़बर बाबति आगाही ॾियूं पिया, जेका अहम डेवलपमेंट आहे उन हवाले सां अव्हांखे आगाही ॾियूं पिया त मिठी में क़तल थियल 2 वापारी भाइर दिलीप ऐं चंद्र जे क़तल केस में अॻुभराई बाद घरू वज़ीर सुहेल अनवर ऐं आईजी सिंध एडी ख्वाजा मिठी पहुची मक़तूलनि जे वारसनि सां मुलाक़ात पिणु कई आहे। जॾहिं त कुझु देरि पहिरियां असां रिपोर्टर खां आगाही वरितीसीं इन मामले जे हवाले सां त उनजो बि इहो ई चवणो हो त जेके उन्हनि जा वारस आहिनि उहे बि इन जेका जांच आहे उन मां मुतमइन आहे। जांच टीम मिठी में क़तल थियल वापारी दिलीप ऐं चंद्र जे क़तल केस जी जांच मुकमल करे वरिती आहे। वाक़े में मुलविस समूरा जवाबदार मददगार गिरफ़्तार थियण बैदि पुलिस पारां अॼु मीडिया आॾो पिणु पेश कयो वेंदो। वापारी दिलीप ऐं चंद्र जे क़तल केस में अॻुभराई बाद घरू वज़ीर सुहेल अनवर ऐं आईजी सिंध एडी ख्वाजा मिठी पहुची मक़तूलनि जे वारसनि सां मुलाक़ात पिणु कई आहे। मिठी में क़तल थियल वापारी भाइरनि दिलीप चंदर जे क़तल केस में अॻुभराई बाद घरू वज़ीर सुहेल अनवर ऐं आईजी सिंध एडी ख्वाजा मिठी पहुची मक़तूलनि जे वारसनि सां मुलाक़ात कई आहे। जांच टीम मिठी में क़तल थियल वापारी दिलीप चंदर जे क़तल केस जी जांच मुकमल करे वरिती आहे। वाक़े में मुलविस समूरा जवाबदार मददगार गिरफ़्तार थियण बाद पुलिस पारां अॼु मीडिया आॾो पेश कयो वेंदो। वापारी दिलीप चंदर जे क़तल केस में अॻुभराई बाद घरू वज़ीर सुहेल अनवर ऐं आईजी सिंध एडी ख्वाजा मिठी पहुची मक़तूलनि जे वारसनि सां मुलाक़ात कई आहे। उन मौके ते घरू वज़ीर सुहेल अनवर जो चवणो हो त मिठी वाक़े बाद निंड न कई, केस बेहतर अंदाज में उकलाइण लाइ देर थी। उन चयो त मक़तूलनि जे ॿारनि जी बि मदद कई वेंदी। वाक़े अहम ख़बर ॾी पिया या त मिठी में पेश आयल 1.5 महीनो अॻु वाक़े जे हवाले सां त मिठी में क़तल थियल वापारी भाइरनि दिलीप चंदर जे क़तल केस में अॻुभराई बाद घरू वज़ीर सुहेल अनवर ऐं आईजी सिंध ख्वाजा मिठी पहुची मक़तूलनि जे वारसनि सां मुलाक़ात कई आहे। जांच टीम मिठी में क़तल थियल वाक़े बाबति दिलीप चंदर जे क़तल केस जी जांच मुकमल करे वरिती आहे। जॾहिं त वाक़े में मुलविस समूरा जवाबदार मददगार गिरफ़्तार थियण बाद पुलिस पारां मीडिया आॾो पेश कयो वेंदो। वापारी दिलीप चंदर जे क़तल केस में अॻुभराई बाद घरू वज़ीर सुहेल अनवर ऐं आईजी सिंध ख्वाजा मिठी पहुची मक़तूलनि जे वारसनि सां बि मुलाक़ात कई आहे। ऐं उन मौके ते घरू वज़ीर सुहेल अनवर जो चवणु आहे त मिठी वाक़े बाद उन निंड न कई आहे, केस खे बेहतर अंदाज में उकलाइण लाइ देर थी आहे। उन चयो त मक़तूलनि जे ॿारनि जी बि मदद कई वेंदी।